नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। अमेरिका फ़ैसिलो करे छॾियो आहे त भारत उन जो स्ट्रेटेजिक पार्टनर आहे, उन करे पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ रवैयो इख़्तियार कयो पियो वञे। अमेरिका जे नज़र में अफ़गानिस्तान में छॾियल 20 सालनि जो गंद साफ़ करण लाइ पाकिस्तान ई वञी बचियो आहे। असां वाज़े करे चुका आहियूं त पाकिस्तान में अमेरिका खे को बि फ़ौजी अॾो न ॾिनो वेंदो। अफ़गान तकरार जो को बि फ़ौजी हल न आहे। अमेरिका अफ़गान मसइलो फ़ौजी ताक़त सां हल करण में नाकाम वियो। तालिबान चई चुका आहिनि त जेसीं ताईं अशरफ गनी अफ़गानिस्तान जो सदर रहंदो उन सां ॻाल्हियूं न थींदियूं। उन करे मौजूदा हालतुनि में अफ़गानिस्तान जो सियासी हल नज़र न पियो अचे। सियासी हल ई अफ़गानिस्तान खे वधीक नुक़सान खां बचाए सघे थो। अमेरिका 20 सालनि में कुझु बि न कयो, हाणे छा कंदो? वज़ीर आज़म इमरान ख़ान जी परॾेही साफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल। मुल्क में 10 नवां डैम ठाहिण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। दासू ऐं भाषा डैम जो वक़्त सिर ठहणु लाज़मी आहे। 2028 ताईं भाषा डैम तयारु थी वेंदो। सोलर ऐं हाइड्रो पावर सां बिजली ठाहींदासीं। जिगे मुदे जी रिथाबंदी न करण सबबि नुक़सान थिए थो। असां वटां अहिड़ा ठहियल आहिनि जो अमल बि नथो थिए, तॾहिं बि पैसो ॾियणो पवे थो। असांजे दरियानि में घणो पाणी रुगो 4 महीननि दौरान हूंदो आहे। पाणी बचाइजे त सॼो साल पाणी हारियुनि खे मिली सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो तरबेरा डैम जे वाद वारे मंसूबे जी पीर जो पत्थर रखण वारी तकलीफ़ किताब। नेब ते कोरोना पखिड़ण जे इल्ज़ाम खां सवाइ समूरा इल्ज़ाम लॻी चुका आहिनि। धमकी, रिश्वत या इल्ज़ाम कुझु बि थिए, नेब खे पंहिंजो कमु करिणो आहे। नेब जॾहिं प्ली बार्गेन कंदो आहे त क़ानून मुताबिक़ कंदो आहे। प्ली बार्गेन जी हतमी मंज़ूरी अदालत ॾींदी आहे। फ़ैसिलनि जो इख़्तियार नेब वटि न आहे। नेब पारां केस अदालत में दाख़िल करायो वेंदो आहे। तइमीरी तनक़ीद थींदी त नेब खे फ़ाइदो थींदो। कंहिं रीजन में ज़बरदस्ती प्ली बार्गेन कराई वई त सज़ा लाइ तयारु रहो। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। बेतमादी वारी रिथ जूं ॻाल्हियूं कंदड़ अकुल जा अंधा आहिनि। पीडीएम में रुगो शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान आहिनि। पीपी बि ॿीहर पीडीएम जो हिसो बणिजी वञे त तॾहिं बि कुझु न थींदो। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कोरोना केस वधी रहिया आहिनि। एनसीओसी 20 वेंटिलेटर्स ॾिना आहिनि। असांखे 15 वधीक वेंटिलेटर्स घुर्जनि। जुमे याच ते मोकल नामुनासिब आहे। इन हवाले सां असद उमर सां ॻाल्हि ॿोल थी आहे। अफ़गान सफ़ीर जी धीउ अगवा न थी हुई। अफ़गान सफ़ीर जी धीउ पाकिस्तान ख़िलाफ़ मीडिया वार जो हिसो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। क़ौमी असैम्बली जे इंसानी हक़नि बाबति स्टैंडिंग कमेटी जो शाज़िया मरी जी सदारत हेठि इजलास। उमेर रुबाब चंडियो खे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾियण ते शाज़िया मरी ऐं शीरीं मज़ारी विच में दंदछक। कमेटी मेंबरनि जी दरख़्वास्त ते उमेर रुबाब खे ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वियो। उमेर रुबाब जो चवणु आहे त संदसि घर भाती जा क़तल थिया आहिनि, कमेटी मदद करे। शाज़िया मरी जो चवणु आहे त उमेर रुबाब जो केस अदालत में हली रहियो आहे, असां कीअं ॿुधूं? पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 102 मरीज़ फौत थी विया। 934 नवां केस रिपोर्ट। एनसीओसी मूजिबि मुल्क में अटकल 3 महीननि खां पोइ हिकु ॾींहं में सभ खां वधीक फौतगियूं थियूं आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हाकारी केस जी शरह 8.30% रही। फौतुनि जो अंग 24,187 थी वियो। 10,85,294 ताईं केस पहुची विया।